धरती जे न्याणियुनि लाइ लिखंदो त दुआ लिखंदो। माना हिन में सिंधियाणी तहरीक ऐं उनजी औरत खे खणी अची पेश कयो। धरती जे नियाणियुनि लाइ लिखंदो त दुआ लिखंदो, कारी न चुनी काई लाल वॻा लिखंदो। दोस्तों, जून जो महीनो सिंध जे इनकलाबी अवामी अॻवान रसूल बख्श पलीअ साहिब जी वरसी जो महीनो आहे। रसूल बख्श पलीअ साहिब ते खोड़ किताब लिखिया विया आहिनि, मज़मून लिखियल आहिनि ऐं उन ते शाइरी बि थियल आहे। सिंध जे थर सां तालुक़ु रखंदड़ सिंध जो हिकिड़ो भलो शाइर ख़लील कुंभार असां सां मौजूदु आहे। ख़लील बि रसूल बख्श पली जे हिसाब ते उनजी हयाती में उनजी जदोजहद खे ॾिसी हिकिड़ो उन ते शाइरी कई हुई। उनजी वरसी जे मुनासिबत सां असां चाहींदासीं त अॼु ख़लील कुंभार खां असां उहा शाइरी ॿुधूं, उहो नज़म ॿुधूं जेको हुन रसूल बख्श पलीअ साहिब ते लिखियो हुयो। ख़लील साहिबु वेलकम। ऐं इंतिहाई इम्पॉर्टेंट हुयो, मक़बूल बि थियो ऐं तव्हां पलीअ साहिब ते उहो पढ़ियो हुओ दफ़ो। असां चाहींदासीं त तव्हां हुनजी वरसी जे हवाले सां उहो असांखे अॼु ॿुधायो। नज़मूं हूं पले साहिब त मूंखे एज़ ए कैरेक्टर वणंदो आहे, तमामु घणो वणंदो आहे। हुनजी तमामु घणा किताब पढ़िया। हुनजी जुदोजहद लतीफ़ ते जेको पले जो जीअं ॻाल्हाईंदो हो ईअं कंहिं ॿिए माण्हू खे असां लतीफ़ ते ॻाल्हाईंदे कोन ॿुधो कोन ॾिठो। ॿियो हुनजी जुदोजहद ऐं हुनजो हिकिड़ो डिघो पंधु दरिया जे जुदोजहद हलाई उनखां सवाइ जी लॉन्ग मार्च कया। ऐं पले साहिबु माना जेल में तमामु घणो अरसो रहियो। तॾहिं कॾहिं कॾहिं सोचींदा हुआसीं भई माण्हू मञे नथो तॾहिं हिनखे जेल में विझो वेठा न, भला हू भला जेकॾहिं मञी वञे त हिन ते हेॾियूं जाम माण्हू उनमें जुदोजहद में शामिलु आहे। पर पले जो साहिबु उन ज़माने में तमामु घणो बीमार हो ऐं सादिक फ़क़ीर जे घर बि आयो। उते नंढड़े नज़ाकत आयो, मुंहिंजो नज़म ॻाए ॿुधायो, हाण जे वींदे हलियो केरु भाईंदो वतन, मूंखे खाईंदो वतन। ऐं उन बीमारी जे उन अरसे दौरान उनजो सिंध जो ईअं दौरो मूंखे ईअं लॻो जहिड़ो सॼी सिंध खां माना दर दर ते वञी मोकिलाए पियो ऐं उन्हनि खे सिंध जी भारत करे पियो वञे। सो उन नज़म जी वरी हर सिट सिट ते जंहिं नमूने सां पले जो साहिबु दाद ॾिए पियो त पोइ उहो मूं शेयर कयो ऐं उनजे मथां मूं हिकिड़ो जुमिलो लिखियो त कॾहिं कॾहिं तव्हांखे पंहिंजे पोरे जो अजूरो ईअं मिलंदो आहे। माना तव्हांजे दौर जो हिकिड़ो जीनियस माण्हू तव्हांखे ॿुधे ऐं तव्हांजी उन सिट सिट ते तव्हांखे दाद ॾिए। मूं उहो नज़म लिखियो। अच्छा, उन पाण वटि हिकिड़ी ब्रिगेड आहे जेको न पाण कमु करे न कंहिंखे करणु कमु ॾिए। उन्हनि जो हिकिड़ो कमु आहे फलाणा तूं किथे आहीं, फलाणा तूं किथे आहीं, या माना कंहिं बि शइ खे शक जी निगाह सां ॾिसणु। सो पोइ उन ज़माने में जॾहिं पले जे साहिब जे लाइ बि माण्हू कुझु ईअं चवनि पिया त थोरो ॾुखियो बि लॻो। पोइ मूं हिकिड़ो नज़म लिखियो हो, दरबार जो मोरख जे, दरबार जो मोरख। पाण वटि हुई तारीख़ूं दरबार लिखाईंदा आहिनि, उनमें वतन जा हीरो गद्दार हूंदा आहिनि ऐं वतन जा गद्दार हीरो करे पेश कया वेंदा आहिनि। सो मूं लिखियो, दरबार जो मोरख जे तारीख़ कॾहिं लिखंदो, उहो मूं खे लिखी वेकू गद्दार वतन लिखंदो। हिन देश जो शाइर को जे शेर कॾहिं लिखंदो, हिन देश जो शाइर को जे शेर कॾहिं लिखंदो, तो लाइ पुॼायमि मां से पंध सभई लिखंदो। सखर रेड़ी खां पंधु कई, हितां खां पंधु कई, तो लाइ पुॼायमि मां से पंध सभई लिखंदो, धरती थी चुमे जिन खे पेरनि जूं लिफूं लिखंदो। धरती थी चुमे जिन खे पेरनि जूं लिफूं लिखंदो, काड़नि ऐं अंधारनि में आऊं पे धिॻियसि लिखंदो, साई न पटियमि काथे हलंदो ई रहियसि लिखंदो। ऐं झोक इनायत जी, ऐं झोक मुंहिंजी त पुरीअ ॾांहुं जो, मुंहिंजी त पुरीअ ॾांहुं जो, हू कर्ज़ु घुरे थी पई आऊं त चुकायां पियो, सो कर्ज़ु लिथो, सो कर्ज़ु लथो लिखंदो। धरती जे नियाणियुनि लाइ लिखंदो त दुआ लिखंदो। हुन हिन में सिंधियाणी तहरीक ऐं उनजी औरत खे खणी अची पेश कयो। धरती जे नियाणियुनि लाइ लिखंदो त दुआ लिखंदो, कारी न चुनी काई हू लाल वॻा लिखंदो। कारी न चुनी काई हू लाल वॻा लिखंदो, पुटड़नि जे नसीबनि में मक़्तल न हुजे कोई, पुटड़नि जे नसीबनि में मक़्तल न हुजे कोई, मेहंदी जी दुआ लिखंदो, मोड़नि जी दुआ लिखंदो, ही देस नसीबनि सां जंहिं ॾींहुं बि पियो जरखी, ही देस नसीबनि सां जंहिं ॾींहुं बि पियो जरकी, हू ॼाम निंदे भेड़ो मुंहिंजी बि क़बर लाइ ॾींहंनि में वठूं लिखंदो, ॾींहंनि में वठूं।
हुनजे निजाम निंदे जी क़बर ते ॾीआ रोशन थींदा उन ॾींहुं उहो शाइर मुंहिंजी क़बर ते ॾींहंनि में वठूं लिखंदो ॾींहंनि में